नाज़रीन, आवाज़ न्यूज़ की टीम बलोचिस्तान में आयल बोड दौरान पंहिंजूं सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाइण सां गॾु मुतासिरनि जा आहंज घटाइण लाइ संदन बाम ॿेले बणिजी वई आहे। उन्हीअ हवाले सां तफ़सील ॾिसूं था इरफान अली बुघियो जी इन रिपोर्ट में। असां जेको आहे त हिते वधीक ॻोठण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बलूचिस्तान में बोड सटियल इलाइक़नि में न रुॻो आवाज़ न्यूज़ जी रिपोर्टिंग टीम बलोच भाइरनि जो आवाज़ भरपूर नमूने उजागर कयो, पर संदन दर्दनि जो कुछ दरमान थियण लाइ बि पंहिंजो हिसो ॻंढियो। ख़ासि तौर आवाज़ न्यूज़ कोयटा जे रिपोर्टर आज़ाद बलोच पंहिंजे वसाहत मुतासिरनि सां मल्हाइण जी कोशिश कई। हिन साल बलोचिस्तान में शुरूआती बरसातुनि ऐं ॿोॾि वारनि ॾींहंनि में आज़ाद बलोच पंहिंजे घर जा दरवाज़ा मुतासिरनि लाइ खोले छॾिया, जिते हुन न रुॻो संदन रिहाइश जो बंदोबस्तु कयो, पर संदन खाद खुराक लाइ पिणु हाल सारू निभाईंदो रहियो। अहिड़ी रीति आवाज़ न्यूज़ जी टीम आज़ाद बलोच जी अॻुवाणीअ में मस्तोंग ज़िले जे तालके दश्त में मेडिकल कैंप पिणु लॻाई, जंहिंमें फलाही तंज़ीम अल ख़िदमत पारां मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। उन मेडिकल कैंप में डॉक्टर ज़हूर बुलेदी ऐं ॿिया डॉक्टर मरीज़नि जो इलाज कंदा रहा। थैंक यू डॉक्टर साहब, बहुत शुक्रिया, आपने आज कीमती वक्त निकाल कर इस पसमानदा इलाके में है। यहाँ पर मैं तो सबसे पहले शुक्रगुजार हूँ अल ख़िदमत फाउंडेशन का, जिन्होंने इस तरह का बेहतरीन इकदाम उठाए। जैसा कि सैलाब के बाद यहाँ पर मुख्तलिफ़ किस्म की बीमारियाँ फैलने लगी थी, जिनमें जो अगर बात कर गैस्ट्रो है, दूसरे ऐसे बीमारियाँ हैं जो कि बहुत मूजी मर्ज जैसे फैलते जा रहे थे। आज आपकी टीम पे भी शुक्रगुजार है कि आपके डॉक्टर्स की टीम भी यहाँ पर आप पहुँचे। तकरीबन यहाँ पर डॉक्टर्स के जो रिपोर्ट्स के मुताबिक इस वक्त तक 250 से 300 मरीजों के लगभग जो है उन्होंने फ्री चेकअप किए और दवाई भी फराहम किया गया। सर इतने मरीज़ तो माशाल्लाह ज़्यादा हैं, और मसलो है जो सैलाब की वजह को जो चमड़े जा मरीज़ ज़्यादा अचन था, कंहिंखे एलर्जी जो मसलो आहे, कंहिंखे छो जो मौसम कोयटा जो सर्द थे तो, और उन्हनि जे थियण सां जेको आहे मौसम में गले जो मसलो कंहिंजो ईंदो, नंढे ॿारनि जो चेस्ट जो मसलो आहे, और खंघ ज़्यादा तकलीफ़ दाए। हिते ॿारनि खे वॾो खंघ आहिनि, ताकि इन्हनि जो मसलो बिल्कुलु ख़राबु आहे, और VVIP दवायूं मंगवाइनि अल ख़िदमत फाउंडेशन वारनि जो, इन्हनि जो महिरबानी आहे। कैंप में घणो हिते पेशेंट अची विया आहिनि, अलाह हिते सैलाबी वजह खां रैली की वजह सां ॿाहिरि न निकिरी सघिया आहिनि, उन वजह ते हिते कैंप लॻी विया सरकारी ख़िदमत की वजह सां। आवाज़ न्यूज़ कोयटा जे रिपोर्टर जो ठुल तालके अंदर ॻोठ अब्दुल हमीद ख़ान जाफ़रीअ में मौजूद घर पिणु बरसातुनि सबबि सख़्तु मुतासिर थियो। हिकु तरह सां हू पाण बि ॿोॾि मुतासिर आहे, पर हुन पंहिंजा दर्द विसारे बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जा दर्द घटाइण लाइ वसां न घटायो। खेसि जस हुजे।